अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों ईंदड़ किस्त जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त इन में हाणे छा थींदो नेक्स्ट एपिसोड में। हाशू ऐं मीर जो जेको रिश्तो थियण वारो आहे इन जो छा थींदो, नवाब खान खे छा इहो रिश्तो क़बूल हूंदो, नवाब खान इन्हनि खे रिश्तो करणु ॾींदो या वरी इन्हनि खे बि पाण में विढ़ाए छॾींदो, या लाला खे जॾहिं विढ़ाईंदो यानी हाशू जे हथां माराईंदो, छा उहो भावल जे मथां जेको केस लॻंदो उन्हीं जो आख़िर थींदो छा, उहो सचाई साम्हूं कीअं ईंदी। तव्हांखे असां इन वीडियो में था ॿुधायूं, पहिरियों इन खे पूरो ॾिसो ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अव्हांजो चैनल आहे, अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों, लीमो वञी ॿुधाईंदो सिधो नवाब खान खे त जेको आहे हाशू राज़ी थी वियो आहे मीर खान जी भेण वठणु, मीर जी भेण वठंदो ऐं मीर वरी जेको आहे उहो राज़ी थी वियो आहे हाशू जी भेण, मतिलबु हिकु ॾे वठि करे पाण में ही रिश्तो करे रहिया आहिनि। ऐं लीमो सॼी कहाणी ॿुधाईंदो नवाब खान खे इहा ॻाल्हि न वणंदी, छाजे करे नवाब खान इहो चाहे थो त जे अगरि इहे हिकु थी आहे त पोइ जेको हाशू मुंहिंजो साथ मतां न ॾे, मीर मतां हाशू खे हितां पटे वञे पंहिंजो करे वञे त पोइ मूंखे केरु बचाईंदो, मुंहिंजा माण्हू सभु हिकु पासे थी वेंदा। इहो रिश्तो बिगाड़ण जे लाइ लीमे खे बि उली ॾींदो ऐं नवाब खान कुझु अहिड़ो क़दम खणंदो जीअं मीर जे ख़िलाफ़ु खणंदो ऐं हाशू ऐं मीर जीअं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु दुश्मन थी वञनि। इहा नवाब खान जी इहा चाल, हिकु इहा चाल आहे। ॿी चाल इहा जेकी लाला खे हाणे जेको आहे हाशू खां मतिलबु ज़ख़्मी कराईंदो, उहो बि जेको आहे भावल जे मथां लॻंदो इल्ज़ाम, उहो वरी सिजावल भावल वरी उन्हनि जो जहिड़ो अञा वधी वेंदो, जे उन्हनि जो जहिड़ो वधी वियो त मूंसां ठाह वरी कंदो ई कोन। अहिड़े हिसाब सां मतिलबु कमु वधाइण जे लाइ पूरी कोशिशि कंदो नवाब खान। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। दासी टीवी अव्हांजो चैनल आहे, अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो कजो। ख़ुदा हाफ़िज़।